पाकिस्तान तहरीक इंसाफ खिलाफ स्क्रूटनी कमेटी की रिपोर्ट में वड़ा इंकशाफ साम्हूं अची विया। पीटीआई खिलाफ इलेक्शन कमीशन जे स्क्रूटनी कमेटी रिपोर्ट जा नुक्ता साम्हूं अची विया आहिनि। इलेक्शन कमीशन में जमा स्क्रूटनी कमेटी की रिपोर्ट मूजिब पीटीआई अकाउंट स्टेटमेंट में शामिल कैश रसीदूं बैंक स्टेटमेंट से एक जहिड़ाई नथियूं रखनि। रिपोर्ट मूजिब स्टेट बैंक के बैंक असेसमेंट में ज़ाहिर है त पीटीआई के 1 अरब 64 करोड़ रुपयनि जा अतिया वसूल थिया आहिनि। पीटीआई 31 करोड़ रुपयनि खां वधीक रक़म इलेक्शन कमीशन में ज़ाहिर न कई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त 3 बैंकुनि में 2008 ईस्वी खां 2012 ईस्वी ताईं जे अकाउंटनि जा तफ़सील असासन में ज़ाहिर न कया आहिनि। 5 सालनि में चार्टर अकाउंट फर्म्स ऑडिट रिपोर्टन जे हिक ई टेक्स्ट जारी कयो आहे। चार्टर्ड अकाउंटेंट में फर्म जे पंहिंजे ऑडिट रिपोर्ट में का तारीख़ दाख़िल न कई आहे। तारीख़ जी दाख़िल न थियण अकाउंट मयार जे ख़िलाफ़ आहे।